गंबर में सिहत खाते जी नाअहली सबबि उरड़ी जी वबा तेज़ी सां पखिड़िजण लॻी आहे। काशेवारे इलाइक़े ॻोठ मलूक बुलेदी ऐं ॻोठ निहाल खान आजबाड़ी में उरड़ी जो मर्ज़ तेज़ी सां पखिड़िजण लॻो आहे। सिहत खातो अघोर निंड सुतल उन हवाले सां ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ निहाल खान आजबाड़ी 0 पॉइंट में हिकु ॾींहुं अॻु उरड़ी सबबि मोहम्मद सलमान आजबाड़ी फोती वियो हो। फोती वियल मोहम्मद सलमान जा भाइर सोट भेनरुनि समेत 9 ॿारड़ा उरी में मुब्तला थी विया आहिनि। सरकारी अस्पतालनि में सहूलियतूं न हुजण करे खेनि निजी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। उन हवाले सां फ़कीर नेक मोहम्मद चांडियो ॿुधायो त ॿारनि खे उरड़ी जी वैक्सीन भी कराई पर उन बावजूद उरड़ी तेज़ी सां पखिड़िजण लॻी आहे। पर सिहत खाते तरफ़ां के बि उपा न पिया वरिता वञनि। वारसनि सिहत जे वज़ीर खे अपील कई आहे त जल्द खां जल्द उपा वठी मासूम ॿारनि जूं हयातियूं बचायूं वञनि।